खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। सिंध सरकार सिविल इस्पताल नौशरो फिरोज़ में ICU हलाइण लाइ संजीदगीअ सां कमु करे रही आहे ऐं कोशिश आहे त जल्द खां जल्द हिन साल ई उन जो आगाज़ थी वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विस हैदराबाद पारां जोड़ियल कमेटीअ जे अॻुवाण ज़ुबैर लिगारी सिविल इस्पताल नौशरो फिरोज़ जे दौरे दौरान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो। हुन चयो त असांजी कोशिश आहे त इस्पताल अंदरि समूरियूं सहूलतूं फराहम कयूं वञनि। ICU जी बिल्डिंग मुकमल थी चुकी आहे, वेंटिलेटर पिणु मौजूदु आहिनि, बाक़ी टेक्निकल स्टाफ समेत थोरो कमु रहियल आहे, जंहिंखे जल्द खां जल्द मुकमल करे वठंदासीं। उन मौक़े ते सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो खेसि ब्रीफिंग ॾींदे मसइलनि खां आगाही ॾिनी। उन खां पोइ नामवर लेखक एजाज़ ममनाई पारां ज़ुबैर अहमद लिगारीअ खे पंहिंजे शाया थियल किताब जो पिणु तोहफ़ो ॾिनो वियो।